अस्सलाम वालेकुम। हिन लेक्चर में असां ॾिसंदासीं फ्रैक्शंस जी रिविजन खे। जेके असां पोइ ते फ्रैक्शंस पढ़ी आया आहियूं, फ्रैक्शन छा हूंदो आहे, फ्रैक्शंस जा टाइप ॾिठासीं, शेडिंग ॾिठीसीं ऐं कंपेरिज़न ॾिठीसीं, ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं ॾिठियूंसीं। ऐं अॼु जे हिन रिविजन में IBA जे टेस्टनि जे रिगार्ड जेके MCQs तक़रीबन ईंदा आहिनि उन्हनि खे बि असां कवर कंदासीं। सही आहे। त रिविजन ते हलण खां पहिरियां तव्हांखां रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त चैनल खे काइंडली सब्सक्राइब कयो। ऐं जेकॾहिं वीडियोस तव्हांखे पसंदि अचनि था त वीडियोस खे लाइक कयो ऐं शेयर कयो। सही आहे। त हलो रिविजन जी तरफ़ हलूं था। हाणे फर्स्ट क्वेश्चन में असां वटि आहे विच आर फ्रैक्शंस। हाणे हे असां वटि मिलियल आहिनि। हाणे चए थो विच आर फ्रैक्शंस, हिन मां फ्रैक्शंस कहिड़ा आहिनि, कीअं ख़बर पए त फ्रैक्शन कहिड़ो आहे। सिंपल हिकिड़ो तव्हां रूल यादि रखो, अहिड़ो वैल्यू जेको अपॉन फॉर्म में लिखियल हुजे, माना हीअ बार जी साइन हुजे, ठीकु आहे, उनजे मथां नंबर हुजे, उनजे हेठां बि नंबर हुजे, हिनखे चइबो आहे अपॉन। हिनखे कीअं पढ़ंदा आहियूं, 2/5। त जेको वैल्यू अपॉन शिकिल में लिखियल हूंदो, अपॉन फॉर्म में लिखियल हूंदो, उहो असांजो फ्रैक्शन हूंदो। जेको अपॉन फॉर्म में न हूंदो उहो असांजो फ्रैक्शन न हूंदो। सही आहे। त हे असांजो फ्रैक्शन आहे। सही आहे। 10 ॾिसो अपॉन फॉर्म में न आहे, न ई हेठां को छेद में अथसि, न ई अंश में मथां कुझु अथसि। ठीकु आहे। त बार जी साइन कोन्हे त हे असांजी फ्रैक्शन न आहे। हे ॾिसो फ्रैक्शन आहे, बार जी साइन आहे, मथां बि नंबर आहे, हेठां बि, त हे फ्रैक्शन आहे। हे बि असांजो फ्रैक्शन आहे, छो त 3 मथां आहे, हिकु हेठां आहे, विच में बार जी साइन आहे। सही आहे। 8 ख़ाली आहे, न हेठां नंबर अथसि, न मथां को नंबर अथसि, त हे असांजो फ्रैक्शन न थींदो। सही आहे। त फ्रैक्शन जी पहचान कीअं थी, त जेकॾहिं बार जी साइन आहे, मथां नंबर अथसि, हेठां बि नंबर अथसि, त उनखे असां चवंदासीं फ्रैक्शन। सही आहे। असां टाइप्स ॾिठासीं, उन्हनि में मेजर असांजा जेके टाइप्स थींदा आहिनि उहे 3 हूंदा आहिनि, प्रॉपर, इम्प्रॉपर ऐं मिक्स्ड फ्रैक्शन। सही आहे। त हे 1/2 असांजो फ्रैक्शन लिखियल आहे। सही आहे। हाणे हे कहिड़ो टाइप आहे, हे आहे असांजो फ्रैक्शन। छो त असांजो हिन में मथी जेका साइड आहे उहा हेठी साइड खां नंढी आहे, माना 1 2 खां नंढो आहे। हे जेको अंश आहे उहो नंढो आहे छेद खां, इन जे करे असां हिनखे चऊं था त हे असां वटि प्रॉपर फ्रैक्शन आहे। हे असां वटि प्रॉपर फ्रैक्शन आहे। प्रॉपर में छा हूंदो आहे, मथां वारी साइड हेठां वारी साइड खां नंढी हूंदी आहे। हाणे हिन फ्रैक्शन ते अचो, 5/5 ॿई बराबरि आहिनि, अंश ऐं छेद ॿई पाण में बराबरि आहिनि, त चवंदासीं हे असांजो इम्प्रॉपर आहे। सही आहे। जॻह बि कोन्हे का, हे इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे असांजो। सही आहे। ॿई बराबरि हूंदा त इम्प्रॉपर थींदो। हाणे आहे 4/3। हिन में ॾिसो अंश वॾो आहे छेद खां, त कंडीशन असांजी इम्प्रॉपर लाइ कहिड़ी हूंदी आहे, या त अंश छेद जे बराबरि हुजे, या अंश छेद खां वॾो हुजे, या बराबरि हुजे अंश, या अंश छेद खां वॾो हुजे, त उहो असांजो इम्प्रॉपर हूंदो आहे। त हाणे हिन में ॾिसो 4/3 आहे, त 4 अंश वॾो आहे छेद खां, त हे असांजो इम्प्रॉपर आहे। सही आहे। हे इम्प्रॉपर फ्रैक्शन थी। हाणे ईंदासीं, हे ॾिसो 4 सॼा 1/2, हे असांजो छा आहे, हे असांजो आहे मिक्स्ड फ्रैक्शन। छो, हिन में हिकु सॼो आहे असां वटि ऐं उन सां गॾु प्रॉपर फ्रैक्शन ॾिनल आहे, त हिनखे चवंदासीं असां वटि मिक्स्ड फ्रैक्शन आहे। सही आहे। पर जेकॾहिं असां वटि सॼो हुजे हा ऐं उन सां गॾु ही इम्प्रॉपर फ्रैक्शन हुजे हा, त पोइ असांजो मिक्स्ड फ्रैक्शन न हुजे हा। सही आहे। मिक्स्ड लाइ कंडीशन इहा हूंदी आहे त सॼो असांजो गॾु हुजेसि ऐं उन सां गॾु हे जेको टाइप ऑफ फ्रैक्शन जो उहो गॾियल हुजे सॼे सां, माना जीअं हिते सॼो आहे ऐं उन सां हे प्रॉपर फ्रैक्शन आहे, त चवंदासीं हे मिक्स्ड फ्रैक्शन आहे। सही आहे। हाणे ईंदासीं शेडिंग कीअं कंदा आहियूं। बसि शेडिंग लाइ तव्हांखे रूल यादि रखिणो आहे। हाणे 4/3 आहे, हिन जी शेडिंग कीअं कंदासीं। 4/3 असांखे ॿुधाए थो त हिकु असां वटि टोटल शइ आहे, छेद असांखे ॿुधाईंदो त इन टोटल शइ जा बराबरि 4 हिसा। हाणे अंश तो ॿुधाए त उन्हनि 4 हिसनि मां 3 हिसनि खे शेड कयो। सही आहे। हिकु होल थिंग, उन जा बराबरि 4 हिसा ऐं उन्हनि 4 हिसनि मां 3 हिसा शेड थियल। सही आहे। हाणे 5/4 हे छा थो ज़ाहिर करे, हिकु शइ आहे होल थिंग, उन जा 4 हिसा आहिनि पर 5 खयल आहिनि, माना ओड़ियूं ई
ॿ शयूं असां खणंदासीं, 4 4 हिसा कंदासीं। सही आहे। हाणे 5 खयल आहिनि, माना हे 4 त खयल थी विया असां वटि। सही आहे। ऐं हिन चेन मां हिकु खणंदासीं, त 1 2 3 4 5, त 5 जेके आहिनि असांजा पार्ट्स खयल आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन जी शेडिंग ॾिसंदासीं त कीअं थींदी आहे। हे ॿुधाए थो असां वटि हिकु टोटल शइ आहे, उन जा आहिनि 2 हिसा। ठीकु आहे। पर अहिड़ियूं ई सॼियूं शयूं घणियूं आहिनि, 2। हे सॼो थो ॿुधाए त 2 हिसनि वारियूं असां वटि 2 शयूं आहिनि। सही आहे। 2 हिसनि वारियूं 2 शयूं असां वटि अची वियूं टोटल। सही आहे। 2 टोटल लिखियासीं। घणनि हिसनि वारा, हिन प्रॉपर फ्रैक्शन ॿुधाए त उन शइ जा 2 हिसा थींदा, ऐं उहे ई 2 अदद असांजा सॼा थींदा। लिखियासीं। हाणे हे त थियो पूरो। हाणे हिन ते ईंदासीं 1/2। हे छा थो ॿुधाए, हिकु सॼी शइ 2 हिसा, उन्हनि मां हिकु खयल। सही आहे। हाणे ईंदासीं 4th नंबर ते, विच फ्रैक्शन इज़ ग्रेटर। कीअं ख़बर पए त जेकॾहिं 2 फ्रैक्शन असां वटि मिलियल आहिनि त वॾो कहिड़ो आहे। IBA जे टेस्टनि में तक़रीबन हिन टाइप जा क्वेश्चन ईंदा आहिनि। सही आहे। हिन 2 फ्रैक्शंस में वॾो कहिड़ो आहे। ॾिसो, पहिरां कंडीशन तव्हांखे कहिड़ी चेक करणी आहे, 2 फ्रैक्शन जा डिनोमिनेटर सेम आहिनि, माना हेठियूं साइडियूं बराबरि आहिनि। जेकॾहिं हेठियूं साइडियूं बराबरि हुजनि त अखियूं ॿूटे चओ जिन जो अंश वॾो हूंदो उहो फ्रैक्शन वॾो हूंदो असां वटि। ॾिसो, ॿिन्ही जूं हेठियूं साइडियूं बराबरि ऐं अंश खे कंपेयर था कयूं। हाणे मथी साइड ॾिसो वॾी कंहिंजी आहे, हिते 10 हिते छा, त 10 वॾो आहे 6 खां, त हे सॼो जेको फ्रैक्शन आहे हिन खां वॾो आहे। त कीअं लिखंदासीं, 10/4 ग्रेटर देन 6/4। सही आहे। हाणे हिन साइन जो जंहिं पासे ते मुंहुं खुलियल हूंदो, माना उहा साइड वॾी हूंदी ॿी साइड खां। त हिन जो ॾिसो मुंहुं खुलियल आहे हिन साइड ते, त हीअ साइड वॾी आहे हिन खां। हाणे हिननि 2 मां कीअं ख़बर पए त कहिड़ो फ्रैक्शन वॾो आहे। ॾिसो, हिननि जा असां वटि जेके छेद आहिनि उहे बराबरि न आहिनि, त हिन खे कीअं कंपेयर कंदासीं। पहिरियां त हिन जा छेद बराबरि कंदासीं। कीअं कंदासीं, ॾिसो हाणे हे असां वटि अणपुर मिलियल आहे, त हिन सां मथी साइड ऐं हेठी साइड ते हिन जो छेद ज़रब कंदासीं, माना 2 सां 4 हेठि मथे बि ज़रब कंदासीं ऐं 3 सां 4 हेठि बि ज़रब कंदासीं। हाणे हिन फ्रैक्शन ते अचो, हिन फ्रैक्शन में हिन जो जेको छेद आहे उहो मथे बि ज़रब कंदासीं हेठि बि, त हिन जो छेद आहे 3, त 3 मथे बि ज़रब कंदासीं हेठि बि कंदासीं। सही आहे। त हाणे जेकॾहिं हिनखे मां सिंप्लीफाई करे लिखां त कीअं लिखंदुमि, ॿिचोंक हिते 2 हुया हिते 4 हुया, त ॿिचोंक 8, टिचोंक असां वटि अची वेंदो 12। सही आहे। हाणे हिन खे बि सिंप्लीफाई कयो, 3 त्रिकी 9, 4 त्रिकी हे असां वटि ईंदो 12। सही आहे। डिनोमिनेटर सेम थी विया। हाणे छा चेक कंदासीं, जंहिंजो अंश वॾो उहो फ्रैक्शन वॾो, त 9 वॾो आहे 8 खां, त हे फ्रैक्शन छा चवंदासीं, 9/12 ग्रेटर देन 8/12। एक फ्रैक्शन हुयो जंहिंमें असां डायरेक्टली अंश खे ॾिठोसीं, अंश खे टारगेट कयोसीं, जंहिंजो अंश वॾो उहो फ्रैक्शन वॾो। पर जेकॾहिं असां वटि अनलाइक हुजनि, जीअं हिन फ्रैक्शन में असां वटि डिनोमिनेटर्स सेम न हुया, उन्हनि खे सेम कयोसीं, उन खां पोइ अंशनि खे कंपेयर कयोसीं। सही आहे। हाणे 5 नंबर ते असां वटि विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्स्ड फ्रैक्शंस। हाणे हे बि टेस्टनि में तक़रीबन ईंदो आहे क्वेश्चन, त मिक्स्ड फ्रैक्शन कहिड़ो आहे हेठनि मां, माना कहिड़ा फ्रैक्शन मिक्स्ड फ्रैक्शन आहे। हिन ते चेक कयूं था, कंडीशन कहिड़ी हूंदी आहे मिक्स्ड फ्रैक्शन लाइ, हिकु सॼो हुजेसि। सही आहे। हिन खे असां चेक कयूं था ऑप्शन खे, 2 सॼो असां वटि आहे। सही आहे। हिकु कंडीशन पूरी थी वई। उन सां गॾु ॿी कंडीशन आहे त जेको ॿियो हिन सां गॾु हुजे फ्रैक्शन, उहो प्रॉपर फ्रैक्शन असां वटि हुजे। सही आहे। 2 सॼा अची वियो ऐं हे चेक कंदासीं। ॾिसो 3/2 हे असां वटि इम्प्रॉपर फ्रैक्शन, जीअं मथे पढ़ी आयासीं, त अंश वॾो आहे छेद खां, हे असां वटि इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। त मिक्स्ड लाइ कंडीशन कहिड़ी आहे, त हिकु सॼो हुजेसि ऐं उन सां प्रॉपर फ्रैक्शन हुजे हे। ठीकु आहे। त हे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन न थींदो। सही आहे। छो त हिन में सॼो आहे ऐं इम्प्रॉपर हिन सां गॾियल आहे, इन जे करे असां वटि मिक्स्ड फ्रैक्शन न आहे। ॾिसो हिन ऑप्शन ते अचूं था, हिन में त सॼो ई कोन्हे,
जेकॾहिं सॼो आहे ई न त हे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन न आहे। सही आहे, सॼो उहो हूंदा जेको फ्रैक्शन सां गॾु ॾिनल हुजे, जीअं हिते ॾिनल आहे 4, हिते 2 ॾिनल हुजे। सही आहे, सॼो हुनखे चइबो आहे। हाणे हिनखे था चेक कयूं, सॼो ॾिनल आहे, सही आहे, 5/6 सॼे सां गॾु प्रॉपर फ्रैक्शन ॾिनल आहे, त हे चवंदासीं असां वटि मिक्स्ड फ्रैक्शन आहे। हाणे हिन ते हलो, हिन ते बि 6 असां वटि सॼो ॾिनल आहे ऐं उन सां गॾु आहे असांजो प्रॉपर फ्रैक्शन, त हे बि असांजो मिक्स्ड फ्रैक्शन आहे। हाणे हे जेके टॉपिक्स असां हिते रिविजन कयूंसीं, इन हिक हिक टॉपिक जा डिटेल में वीडियो असांजे यूट्यूब चैनल ते पिया आहिनि ऐं तव्हां ॾिसी सघो था। सही आहे।